लाड़काणो पंहिंजी हिकिड़ी तमामु वॾी तारीख़ रखंदड़ आहे ऐं लाड़काणे खे मुख़्तलिफ़ हवालनि सां यादि बि कयो वेंदो आहे त हुजई नाणो त घुम लाड़काणो या लाड़काणो साहिबाणो। त लाड़काणे जो जेको माज़ी जेको आहे ख़ुशहाल रहियो आहे। कलोड़नि जे दौर में ख़ासि तौर ते जॾहिं घाड़वा कोटराए वियो त लाड़काणे में हिकिड़ी तमामु वॾी ख़ुशहाली आई। हीअ लाड़काणे जा हिकिड़ा मुख़्तलिफ़ दौर आहिनि। जीअं कलोड़नि जे दौर खे हिकिड़ो यादगार दौरु सम्झो वञे थो लाड़काणे जे हवाले सां, ईअं ई वरी पंहिंजो उनखां पोइ टालपुरनि जो दौरु आयो ऐं टालपुरनि जे दौर में बि साॻी रीति पंहिंजो नवाब वली मोहन खान लगारी लाड़काणे जो हिते गवर्नर मुक़ररु थियल हुयो, उन काफ़ी लाड़काणे लाइ कमु कयो। उनखां पोइ वरी अंग्रेज़नि जो दौरु आयो। असांजो नौजवान हिस्ट्रीअ जहिड़े अहम तरीन सब्जेक्ट खां आशना अलाए छो कोन्हे को। उहो ठीकु आहे, पंहिंजा जेके टेक्स्ट जा सिलेबस जा टॉपिक्स आहिनि उहे त पढ़े थो, पर काफ़ी सारा किताब बि आंदा आहिनि, पर उहे नौजवाननि खे पढ़णु खपनि। ऐं ॿियो नौजवान ख़ासि तौर ते अॼुकल्ह वीडियो ॾिसे थो। मां कोशिशि कई आहे त वीडियो जे सूरत में इन्हनि मुख़्तलिफ़ मॉन्यूमेंट्स या मुख़्तलिफ़ तारीख़ी जेके आसार आहिनि उन जे मुतलिक़ नौजवाननि खे ॼाण ॾिजे। बहरहाल इहो हिकिड़ो ज़रियो आहे, पर सेमिनार थियणु खपनि, कॉन्फ्रेंसूं मुनक़िद थियणु खपनि ऐं नौजवाननि जो ध्यानु इन तरफ़। ऐं ॿियो इन्हनि सभिनी जे ॿाहिरां जीअं असां वेंदा आहियूं मुख़्तलिफ़ आर्कियोलॉजिकल साइट्स ते हिकिड़ा बोर्ड लॻल हूंदा आहिनि। त लाड़काणे इंतिज़ामिया खे इहो करणु खपे त घटि में घटि उहे जेके रोड रस्ता आहिनि या उहे मॉन्यूमेंट्स आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ब्रीफ हिस्ट्री हिकिड़े बोर्ड ते जेका आहे लिखी ऐं उते उन जे भरिसां लॻाए छॾणु खपे। लाड़काणे जी ज़रखेज़ मिटीअ मां जनमु वठंदड़ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जॾहिं इक़्तिदार में आयो त हुन लाड़काणे शहर खे तरक़ी वठण लाइ उन शहर में केतिरा ई इदारा क़ाइमु कया, जिन मां लाड़काणे तोड़े ॿियनि शहरनि जा माण्हू अॼु बि लाभ हासिलु करे रहिया आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो 1973 वारे दौर में लाड़काणे शहर में तुर्की जो बुनियादु विझंदड़ कमाल अतातुर्क जे नाले सां कमाल अतातुर्क टावर जोड़ायो, जंहिंखे हाणे अतातुर्क टावर सॾियो वेंदो आहे, जेको लाड़काणे शहर जे बाकरा रोड वारे इलाइक़े में क़ाइमु आहे। इहा इंडिया जी टैंक आहे जंहिंखे यादगार तौरु भुट्टो साहिबु हिते खणायो हो ऐं पोइ टैंक चौक जे नाले सां मशहूरु थी वियो। हाणे त वरी उहो टैंक चौक जेको आहे उतां उनखे थोरो रिप्लेस करे टैक्सी स्टैंड वटि उनखे प्लेस कयो वियो आहे। त इहा बि हिकिड़ी जेको आहे उन तारीख़ जी यादि ॾियाराईंदड़ आहे। असांजा जेके बहादुर सिपाही आहिनि जेके महाज़ ते कमु कनि था, त यकीनन उन्हनि जी बहादुरी जी हिकिड़ी इहा निशानी आहे त उहे उन फ़ौज खे भॼाए इंडिया जी खे ऐं उन्हनि टैंक जेका आहे हासिलु कई, उहा लाड़काणे में यादगार तौरु रखियलु आहे। ईअं स्वीकारनो टावर आहे जेको भुट्टे साहिब जे हिन वक़्तु जेके अल मुर्तज़ा चऊं था, उहा भुट्टे साहिब जी रिहाइशगाह हुई ऐं उते उन रिहाइशगाह खे ख़ुदि इहो वॾो हिकिड़ो क्रेडिट आहे त उते दुनिया जा तमामु वॾा अज़ीम अज़ीम जेके आहिनि अॻवान उते आया। ऐं भुट्टे साहिबु मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ में इहो ज़िक्र बि कयो त मां सॼी दुनिया जॾहिं घुमी ईंदो आहियां त मूंखे अलमुर्तज़ा में जेको सुकून ईंदो आहे उहो सॼी दुनिया में ॿियो किथे बि कोन ईंदो आहे। त स्वीकारनो टावर वरी 1974 में साल खां पोइ इहो ठहियो। स्वीकारनो टावर जेके आम तौर ते असांजा लाड़काणे जा माण्हू ट्रिपल पी टावर बि चवंदा आहिनि ऐं उनजो शेप जेको आहे उहो बिल्कुलु बि ट्रिपल पी वांगुरु आहे ऐं उनखे मनसूब कयो वेंदो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको PPP आहे उन हवाले सां। उनखे हाणे 50 साल मुकमिल थिया हुआ 2 साल अॻु में, त इंडोनेशिया जा उतां माण्हू आया हुया ऐं उन्हनि जेको आहे रिनोवेट कराइण जे हवाले सां, ऐं उहो रिनोवेट थियो बि हुयो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजे हुकूमती दौर में अल मुर्तज़ा हाउस में परॾेही मुल्कनि जे सरबराहनि, सफ़ीरनि, मुख़्तलिफ़ वफ़दनि सां मुलाक़ातूं कंदो हो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो अल मुर्तज़ा हाउस में पार्टी अॻुवाणनि, कारकुननि तोड़े ॿियनि शख़्सियतुनि खे घुराए साणस कचहरियूं कंदो हो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो रज़ा शाह कबीर रोड जोड़ायो, जेको शहर खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां ॻंढे थो। हुन रोड खे हाणे VIP रोड सॾियो वेंदो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मोहनजो दड़ो एयरपोर्ट रोड जोड़ायो, जीअं दुनिया तोड़े मुल्क जे कुंड कुड़श जा सियाह मोहनजो दड़ो अचनि। ईअं भुट्टे साहिबु ॿिया खोड़ सारा जेके आहिनि यादगार बि ठाराया, रोड रस्ता बि ठाराया, जेके हाणे VIP रोड चयो वञे थो। रज़ा शाह कबीर रोड आहे असल में इहो। ऐं असांजे नौजवाननि खे ख़ासि तौर ते इहा ख़बर कोन्हे का इन्हनि ओरिजिनल नालनि जी ख़बर हुजणु खपे। भुट्टे साहिबु लाड़काणे में एयरपोर्ट जो बुनियादु विधो। भुट्टे साहिबु लाड़काणे में संबारा होटल ठारायो। हाणे संबारा में बि अंदरि हिकिड़ो नंढो मॉन्यूमेंट ठहियलु आहे,
उहो बि ज़बरदस्त मॉन्यूमेंट आहे ऐं जॾहिं ॿाहिरां फॉरेनर्स ईंदा आहिनि त उन्हनि खे बीह ॾेखारिबो आहे। उहो डबल खूह आहे, तव्हां जीअं संबारा में एंटर थींदो त उहो डबल खूह आहे। डबल खूह उहो आहे जेको असल में मोहन जो दड़े में मिलियो आहे। ऐं मोहन जो दड़ो ज़ाहिर आहे लाड़काणे तारीख़ जो हिकिड़ो तमामु वॾो पस मंज़र रखंदड़ 5000 साल क़दीम तहज़ीब आहे। त इहो जेको डबल खूह आहे इहो दुनिया में कंहिं बि आर्कियोलॉजिकल साइट त न मिलियो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो मोहन जे दड़े में मिलियो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां वरी भुटे साहिब जे शहादत खां पोइ बेनज़ीर साहिबा जी शहादत खां पोइ हिकिड़ो वरी ॿियो यादगार शोधा यादगार टावर जेको आहे उहो बि बाक़ाना रोड ते शुरूआत में हिन पासे खां कर्माबाग खां अचिबो त उते जेको आहे इहो ठाहियो वियो आहे। राइस रिसर्च इंस्टीट्यूट आहे या पंहिंजो जेका शाहनवाज़ भुट्टो मेमोरियल लाइब्रेरी आहे इन जो बुनियाद बि भुट्टे साहिब पंहिंजे दौर में विधो, पोइ खणी इहा शुरू बाद में थी। त ईअं खोड़ सारा इदारा आहिनि, खोड़ सारा मॉन्यूमेंट्स आहिनि जिन जो भुट्टे साहिब बुनियाद विधो। ऐं चांडका मेडिकल कॉलेज जहिड़ो हिकिड़ो तमामु वॾो इदारो। हाणे हिकिड़ो बोलस टावर बि आहे जेको कैनेडी मार्केट में अंदरि, हाणे कैनेडी मार्केट त बाद जो थियो, कैनेडी मार्केट ठहियो तॾहिं जॾहिं शाही बाज़ार में बाहि लॻी ऐं पोइ भुट्टो साहिबु उन वक़्तु पंहिंजो मिनिस्टर हुयो त उन जेको आहे उन वक़्तु जॉन एफ कैनेडी खे रिक्वेस्ट कई ऐं पोइ इहो कैनेडी मार्केट उन जे नाले सां ठहियो। पर इहो जेको इन जे अंदरि टावर आहे बोलस टावर, उहो क्लॉक टावर हुयो, उहो हिन वक़्तु बि मौजूदु आहे, उनजी बि हिकिड़ी तमामु वॾी हिस्ट्री आहे। त इन क़िस्म जा यादगार जेके आहिनि हिन वक़्तु हक़ीक़त इहा आहे त बेतवजी जो शिकार बि आहिनि। तव्हां जॾहिं बोलस टावर खे वञी ॾिसंदव तव्हांखे हैरानगी थींदी, हिकिड़ो वणु आहे उन जे मथां किरण वारो आहे बिल्कुलु बि, ऐं उहो जेकॾहिं किरंदो त टावर माना उनजी 100-125 साल जेका तारीख़ आहे उहा जेका आहे मिटीअ में मिली वेंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर में जोड़ायल यादगारनि जी सार संभाल लही हुकूमती सतह ते उन्हनि जी मालिकी कई वञे त जीअं उहे यादगार हमेशह लाइ महफ़ूज़ रही सघनि, जेके यादगार लाड़काणे जी सूंहं बणियल आहिनि। माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो चवणु आहे त मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पारां लाड़काणे शहर में जेके जोड़ायल यादगार आहिनि उन्हनि जी सरकारी सतह ते जेको आहे उहा वारसी थियणु घुरिजे त जीअं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर जा जोड़ायल यादगार उहे बहितर रही सघनि। कैमरामैन नवीद सुमरो सां गॾु नादिर बड़ो, टाइम न्यूज़, लाड़काणो।